चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स वाह चमड़ा उठ रही है को मुझे दाढ़ी घणन खा कराई दोसा चमी सा थो गुच्छो एकन घणन का न करायो मान तो मुझो नालो लाए कुत्ते दे रख जाए देहन के न सदी दे पुट देहन के आई बुध मो अलाम लकुणा मुझो नालो बो वाचूरो थे वाचूरो फिराए उड़ाए छड़ी तो साए मता मुके घट समझी मा फरोन जी आखिरी तारीख काल बुध हारे जे करे मुझे घर ते तो पंहिंजी यकीनी पिचन वारी नजर विधी आ न त पोइ ॿुधी छॾ वन सां ॿधी अहिड़ो असरु कराईंदी सां माकोड़ा छॾाईंदी सां माकोड़ा पोइ पटी ॾेई टुंग कंदई त पोइ ख़बर पवंदी त वाचूड़ो कहिड़ी शइ आहे इहे सभु कम वा तोखे कराईंदुसि मुंहिंजा पुट तूं मूंखे ज़मीन ते उठ पेर ठाराया न उठ पेर रुगो माण्हुनि जे साम्हूं ऐं मां चवी छा थो अञा त लीका ठाहिया अथई अञा त पटा ठाहींदे पटा उन ते तोखे माण्हू ॻोल्हींदा त इहो लकुण वियो काॾे पुट जेको जातियुनि जे करे तूं मूंखां फ़ैसिलो छिकरायो तूं ॾिसजांइ पुट त मां तुंहिंजे घर में 2-3 ॾींहंनि खां पोइ अची वेहंदुसि तूं मूंखे खाराईंदे मतिलबु त खाराईंदे प्यारींदे हा मुंहिंजो नालो अथई हाजी लकुड़ माना हण ऐं खण मूं वटि ॿी का शइ आहे कारे बाक़ी ज़हर खाराईंदोसि ज़हर फतकी मरंदे फतकी ऐं मां तोखे इबरत जो निशान बनाइणो आहे इबरत जो उपरों ॾिठो अथई न जो वात पटियल हूंदो ईअं इन वांगुरु तुंहिंजो वात पटियल हूंदो ॻिचीअ खां वठी तोखे विच चौक में टंगराईंदुसि ॾिसजांइ पुट मां भया वाचूरो फिराए उड़ाए छॾींदोसांइ धमकियूं ॾेई पर पुट मां बि हाजी लकुण माना हणो ऐं खणो अधी गर्मी जेकॾहिं पाण खे इहा ख़बर हुजे हा न पहिरियां त अदारनि जे घर में देसी मुर्गी मिलंदी ऐं निजेगे में पाण खे पुलाव मिलंदो त हुननि जो घर असां निभागनि जो कॾो को छॾे अचूं हा खा अधी आया दी बिला ढक माशाअल्लाह अंदरे त जन्नती ब सच्चो गियो उहो बि पुलाव छो आया हो छा ॾिसण आया हो तव्हां ॾे त बुख ऐं उन ते असां मरण जहिड़ियूं थी वयूंसीं मूं वटि डर तूं ॿुधा क्यास कर हिते पंहिंजो कुर्ब वंढण आयो आहीं हा असांजो तोखे अहसास न थियो हाणे तुंहिंजो असांजे लाइ हा थो फाटे हा कूड़ा अदी ही ॾिस गर्मी जो दाबो मुंहुं पघरजी वियो आहे अदी मां बि सर्दी आया सर्दीअ जो दाबो आयो त ॾिस कीअं मुंहुं पियो थड़के गर्मी वधी वई आहे पर असां तक ॿाहिरि रहूं न भई गॾिजी आया आहियूं 3 मिनट पहुचण जे लाइ महिरबानी करे मोटी हलो मोटी हलूं तव्हां गिसियूं कंदव नक घसाईंदव गर्मी त भला वजाए ॿुधायो त असां उन त नक घसायूं पोइ भला मन राज़ी थियो तव्हांजो नक घसाइण सां गंद घटि कोन थींदो तव्हांजूं भेणूं जॾहिं हिते ईंदियूं न असांखां हथ ॿधी माफ़ी वठंदियूं न पोइ असां ठहा कंदासीं ठीकु आहे उन्हनि खे वठी था अचो तव्हां खां माफ़ी वठंदियूं त परची पवंदासीं न त प्यार में वरी जेको आहे तो मज़ो अची वेंदो अल्लाह जी कसम एॾे मुआ गुंदड़ा छाजो पिया हा तूं जूं भेणूं ते असांखे हिन घर मां ज़लील करे हेॾे असांखे कढियो अथनि ओॾी महिल न पियो ॻाल्हाईं
ओनी महिल तव्हांजो प्यार पंचर थी पियो हा न ईअं न अरे हेॾे हेॾे पंहिंजी दादलियुनि भेणनि खे ॾुंडनि मां वठी दर मां न पिया कढो बाक़ी पंहिंजी ज़ालुनि खे दर पदर थींदे ॾिसो पिया मज़ो अचे पियो तव्हांखे गर्मी ॾिस मत के पिरे तपा मूंखे जवाब ॾे जुदा न कर मूंखे लचा तो थी कुरान ख़तम परे थी मुआ स्नेह थी तोखे मां हा सर्दी ॾिस न अल्लाह तव्हां आयो त असां ॿई ॿाहिरि बि आयूं न जेकॾहिं तव्हां न आयो त असां ॿई इहे सफ़ा लूसी था लॻूं हेॾे ॾिस पहिरें त तव्हां अञा परे थी मुआ कोन हलंदासीं ओॾी महिल तव्हां मोतबर पिया थियो जंहिं महिल कार जी आयासीं असांखे वठण छो न आयो तव्हां हा हाणे त आया हुन वटण अदा पूरल असां हिते गर्मी सर्दी परचण आया हूं तव्हां बि ख़ुशि थिया हुते तव्हां सां हलंदियूं बस हिकिड़ी ग़लती माफ़ कयो पंहिंजी दिलि खे साफ़ कयो असां ॿई ॿाहिरि वरी सर्दी गर्मी खे कोन सताईंदासीं अल्लाह अरे सताईंदो तॾहिं जॾहिं तव्हां सां गॾु हलंदियूं न ओदा वात सां सम्झाईंदे हिननि खे साल थिया कुझु पादरनि सां लठनि सां ॾंडनि सां को स्वागत कयूं न सही तो चवे दा लट्ठू किथे खड़ी लट्टू छा लटा खड़ी चो लट्ठू वञो लट्ठू खड़ी हेठि वञो लट्ठू अरे बीहो वञो छाॾे था तव्हांखे त लूलो लंगड़ो कंदासीं अॼु असांजो वॾो प्रोग्राम आहे पाण में मूंखे ॾे काॾे विया पकड़नि भागनि खे उते जा हुचो वियो काॾे ॿिया ख़ैरात जो बंदि खाइण ने भागा Rede. क्या नहीं रे बुत्तु कुछ करे छड़िया अरे यार हथनि जा जेके इंजीस ने कम वर्किंग न था कनि इन्हनि खे ग्रीस हजी सघूं था ग्रीस महांगो थी आहे इन करे सोट थी विया आहिनि वॾी नथा न ज़ालनि खां पधर खे आया न अधे भूरियल ऐं नूरियल असांखे लटनि सां कुटियो आहे अरे छा चवां तव्हांखे छा चवां मूंखे त पितो ई कोन्हे मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे पितो ई कोन्हे बेपिता हो अरे ख़ुदकशी बि नथा कयो अरे शर्म कयो गैरत कयो अरे जेकॾहिं तव्हांखां ॿई चॉइस कम नथा थियनि त गैरत कयो गैरत मामा आजी चाचा आजी लकुड़ा गैरत त कयूं था न पर वरी नूरियल ऐं भूरियल जा पादर ॾिसी करे असांजी गैरत पोइते थी मोटी वञे असां चऊं था त गैरत जा गियर अॻिते विझूं ऑटोमेटिक पोइते था थी वञनि अरे अॼु तव्हांखे लठी में थप्पड़ हणी तव्हांखे दरवाज़े खां ॿाहिरि कढियो अथनि अरे सुभाणे तव्हांखे ज़मीन ते पुट पाओ मुंहिंजो मतिलबु आहे पैर बि रखणु कोन ॾींदा ॿुधाए त हाणे फार्मी कुकड़ न वांगुरु फूकबो सफ़ा लीड़ लॻा पिया ओ पुट त असां इहे थोका ई थोका रहंदो ए थुकनि ई थाॿनि में हूंदो रोज़ इहा वठो ठाहूं थी तव्हां जूं पुठियूं रनुनि जा बाठा पुट पोइ जेकॾहिं तव्हां का हिमत नथी थिए त कुझु गैरत कयो हाजी लकुण होश ईंदो आहे हिमत सां पर असां में हिमत ई कान्हे त होश किथां अचे अरे बाबा तव्हांजा होश हिननि रनुनि छता कया आहिनि तव्हां त मर्दनि जे लाइ बुझो मां त चवां थो त तव्हां बाथरूम जा दॿा हो दॿा हाजी लकुण तूं शैतानी करण थो चाहे शैतान तोखे ख़बर न आहे त अधा हाजी नूरियल भूरियल वारा हर साल असांखे खाइण जे लाइ अन्न ॾींदा आहिनि लानत ई खोड़ा मुंहिंजे बूथ ते तव्हां जहिड़ा भूख बसरण खे वेठो थो पतियूं पढ़ायां अरे सस्ती दाईअ जा जड़ायल भई थुल्हा ॿारो अरे बाबा जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे ॿिन्ही मां कुझु हिसो पती ॾियनि था त तव्हां ते पुट को थोरो कोन्हे ज़मीन ते तव्हांजो ओतिरो हिकु अजर हुननि जो आहे ऐं साल ते अन्न खां सवाइ तव्हांखे ख़र्च जो आङूठो बि कोन ॾींदा हूंदा बाबा हू पंहिंजो हिसो तव्हांजे भेनरुनि खे था ॾियनि तव्हां रहो था बकिलियूं हाणे तव्हां हेठि कढा करो ॿियो तव्हांखे छा थो मिले अंधी बूंदे जी ख़ुशी हाजी लकुण तोखे ख़बर ॿुधायां गैरत ईंदी आहे बाक़ाइदे ईंदी आहे पर जीअं बि ईंदी आहे न ईअं चढ़ी चढ़ी मुंहिंजे मथे ते हली वेंदी आहे पर जॾहिं अधा नूरियल भूरियल वारनि जे हथ में डंडो ॾिसंदो आहे न त उहा आयल गैरत वापसि गुम थी वेंदी आहे
लबंदी बिना है अल्लाह केॾे थी वञे डंडो 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 खणो बाबा डंडो खणो डंडे में ताक़त आवाज़ रहो डंडे में ताक़त हिम्मत कयो गैरत कयो खोज रे डंडो धूरल भूरल जे पुछनि ते वसंदो पोइ ॾिसिजो हुननि जा ट्रप पर मन में हिम्मत जी ज़रूरत आहे उहा हिम्मत तव्हां ॿिन्ही खे करणी पवंदी मूंखे न मुंहिंजो को रबी को खरीदो चवे जाई तो चाचा मामा हाजी लकुड़ा असांखे हिम्मत करणी पवंदी पर इन जे लाइ असां पंहिंजी भेनरुनि सां सलाह करे पोइ तोखे ॿुधाईंदासीं इएं न दाऊ बता ठीकु आहे भेनरुनि सां सलाह करे पोइ तोखे सुविधा ॿुधाईंदासीं हलिया आजा वॾा आजा सुबता आजा उहो कहिड़ी आजा सुबता आजा पुता ख़बर ई कान थी पए न घर वारा मुचड़ा थियण त विछड़े थो वञूं हलिया छा ॿुधायां मुंहिंजी ज़िंदगी हवा हुजी हा फैसले में त ॾिसी हा इन सेठ लकुड़ जूं कीसियूं माण्हू त खिलिया हूंदा माण्हुनि जी ॻाल्हि थी करी मां त चवां थो हाजी लकुड़ जी जाइ ते को माण्हू पिते वारो हुजे हा न त ॿुॾी मरे हा इने मोए खे पितो आहे किथे नक जो ॾाढो पको अथई कारा सही थी चई उहो सॼे ॻोठ जो माहौल डवाडोल थी वियो आहे बसि तुंहिंजो ऐं मुंहिंजो माहौल सही पियो हले हाणे फोन बंदि कर वाचुड़ो अचण वारो आहे किथे उ शक न करे मूं ते मां बि पंहिंजे वाड़े जो कमु रहियल आहे उहो करे वठां त पोइ वरी ॻाल्हायूं था कचहरी कयूं था ठीकु आहे अरे फ्रूट हाणे कमरे में रखियो अथमि किथे इहो छोरो आलू खाई न वञे मां हिनखे ॾिसां पानी पी पोइ मुंहिंजे लाइ बि त खई वञजाए ॿियो को कमकार का ॻाल्हि मुहाण को ॻाल्हि अॻिते वधी न छा थियो नथी वधे न पीता भॼी पिया अच थोरी ॻाल्हि हले थी थोरी ब्रेक लॻी थी वञे पोइ बीठी त अच अॻ में बीठा रहो हा दा ॻाल्हि त सही कई आहे न तव्हांजा हिसा तव्हांखे मिलणु घुरिजनि हा अधी हाजी लकुड़ बि ईअं पियो चए छा पियो चए इहो मोह खगो अदी चवे पियो त नूरल भूरल वरता के मोचड़ा हणता तव्हां थोरी हिम्मत कंदव न त तव्हां वरी पोइ उन्हनि खे मोचड़ा हणंदव हा दा निभागी ॻाल्हि त सही कई आहे न पर तव्हांखे बि त थोरी हिम्मत करणु घुरिजे न अधी तूं फिक्र ई न कर असां पंहिंजो विड़ीअ वठंदासीं बसि इहा ॻाल्हि तव्हांजो फर्ज़ु आहे तव्हां ते कर्ज़ आहे नूरल भूरल खे पहुचायो पोइ असांजा कम ॾिसो तू भी सही तो चए अदा बता थी सके नूरल भूरल इहे ई समझी वञनि ऐं असांखे असां वारो हिस्सो ॾेई छॾनि त पोइ देरि छा जी आहे असां हाणे ई वञूं था वञी ॻाल्हि चिटी था करे चो हल दी हाणे घणो इंतज़ारु नाहे करणो हल बसि हाणे ई हल अल्लाह रुको झेड़ा करे करे मां त पंहिंजा संद कुटराया है अच्छा दुआ कजो ठीकु आहे केरु कंदो अलाह खे मां चवां थो त असांजी भेनरुनि जा कम करे छॾ अदा बता जित बता तू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहो कमु थींदो बाबा नूरल भूरल वॾा ज़ालिम आहिनि पर नोड़ीअ मां नांग ठाहे था वञनि केॾी महिल नांग मां नोड़ी ठाहिनि पोइ वफा थी वेंदो कमु अधी वारियूं आहिनि न इहे कम खे ठाहे ईंदई अलाह कंदो त इहे कम खे ठाहींदियूं अदा पोइ मां ज़मीन ते पंहिंजो ट्रैक्टर वठी थो पोइ मां हीअं हलाई थो पर ब्रेक चरिया मथां न चढ़ी वञी मथां हाजी बचाए हाजी बचा गिरो तो ई तव्हांखे की कयो आहे मुंहिंजो मतिलबु आहे बुछड़ो असांखे कंहिं कोन कयो आहे असांखे नूरल ऐं भूरल कयो आहे बुछड़ो उन्हनि खे ख़बर पइजी वई छा त तव्हां असली बिश्मी हो हा असां पाण में पई ॻाल्हाइजे हुननि पागल पोयो अची ॿुधी वरितो सभु कुझु असां भॼी जान छॾाई आहे
न तो असांजा लाइ छा कंदा बीठा छो निकिरण जी कयो बाकी बाकी तूं केड़ा वेंदे न मां बता हदा कर थोड़ा एक दिन हे दिमाग है सुन देखो नूर अलाई बुरल मुझो हिकड़ो सुबह मूंसां गॾु कोन्हे छॾींदा फुर्त छा कंदा नको हिकिड़े पासे उछलींदा जिनखां ॿिए पासे उछलींदा पेट टे पासे उछलींदा बाक़ी जेको रहियल खुयल सामान हूंदो आहे उनखे तीली ॾेई छॾींदा सम्झुआ वारो कयो हलो हितां ॿुधो हलण खां पहिरीं अंदरि कोठीअ में हलो कोठीअ में छो उते अंदरि हली मिर्चनि जी चपटी मस्तूर जॻह ते ॾियणी आहे या पंहिंजी स्पीड तेज़ थी वञे ऐं जीअं नूर अलाई बुरल पाण खे पुॼी न सघनि हलो ठीक झरनो झरनो हेड़े वारो कर हाजी लकुर हे झरनो आहे जेसी ताईं असां न हूंदासीं हिन वाड़े जी सार संभाल झरनो कंदो अॼु खां वठी झरनो असां वञूं था जेसी ताईं असां न आहियूं सम्झ तूं वाड़ जो मालिक आहीं धणी आहीं बाबा हाणे हिन सॼे वाड़े जी सार संभाल तोखे करणी आहे ठीक आहे जेसी ताईं असां मोटूं न हलो आई हवी ॻाल्हि ॿुध सॼो ॾोहो हिन नूर अलाई बुरल जो अथई सतही वीचारनि इन उबते सुबते खे हेठां कंदा आहिनि पोइ दिमाग़ वरी आऊं ठोकम कंदा हाँ ईअं त आहे पर ज़ालुनि बि कहिड़ो उबते ऐं सुबते खे साथ ॾिनो हुननि बि ॾींहं राति ग़रीबनि खे घुटा ॾिना आहिनि हीअं बि आहे पर हूअं बि आहे चवी छा तो हीअं बि सही आहे हूअं बि सही आहे छा मतिलब मुंहिंजो मतिलबु आहे त नूरल ऐं भुरल गर्मी सर्दीअ सां ज़्यादतियूं त कयूं ईअं बि सही चवंदा आहिनि माण्हू अहिड़ो बि कड़ो न थिए जो धुकारे छॾे पर वरी अहिड़ो माण्हू मिठो बि न थिए जो माण्हू गीत ॾेई खाई वञनि पर कॾहिं उबते ऐं सुबते चाबुक पटाए हुनखे धक त कोन हणाया न ऐं तूं ई ॿुधा इन नूरल ऐं भुरल खे ऐं गर्मी ऐं सर्दी खे कंहिं पथर उछलाए हयो ऐं ख़बर त कान थी पए त हिन जो मसलो कॾहिं ख़तमु थींदो कॾहिं हीअ गर्मी सर्दी इन ग़रीब उबते सुबते जे घर ईंदियूं छा वरी इहे जेके हाजाणी ऐं मांधाणी आहिनि नूरल भुरल जे घर वेंदियूं मूं जेको कमु कयो आहे न मथां उनजो खड़ाई तेल निकिरे ऐं वरी कहिड़ो कमु करे आई आहियां मूं उबते सुबते खे नूरल भुरल वांदे मोकिलियो त वञी पंहिंजी ज़ालुनि खे वठी अचनि पर नूरल ऐं भुरल भेणुनि खे रोके छॾियो इहो त खड़ तेल निकितो ई कोन खड़ तेल निकिरंदो सर्दी ऐं गर्मी खे ख़बर पवे न त असांजा मुड़ुस असांजे लाइ मरनि था पोइ मथां बग़ावत कर हा सही चवी थी हा अधी सर्दी जी अधी गर्मी अधी असांखे पंहिंजे मुड़ुसनि सां ईअं ई करणु घुरिजे हा अधी थोरी घणी बेइज़ती थींदी रहंदनि न त ईअं लेवल में हूंदा अधी बेइज़ती त असां जूं भाॼायूं आहिनि जेके उते वञी वेठियूं आहिनि ऐं असांखे घर मां कढी छॾियो अथनि शैतान जो नालो वठ ताईं ॾेई शैतानियूं ओ मायूं हलो काॾे थी वञो तबियत सही अथव हलो हलो निकिरो ॿाहिरि असां पंहिंजे मुड़ुसनि जे घर आयूं आहियूं असांखे पंजनि मुड़ुसनि जे घरां गॾी हिते तव्हां पंहिंजे मुड़ुसनि जे लाइ छो आयूं हो के कम सां आयूं आहियूं जॾहिं वास्तो रखण न थियूं चाहियो त अचो छो थियूं भाइरनि खे मोकिलियो तव्हां वरी पंहिंजो भगल बूथ रोई जहिड़ो खणी हिते अची पहुतियूं आहियो अलाए त कीअं थियूं निकिरूं असां हितां जेसी ताईं असांजा मुड़ुस हिते न ईंदा तेसी ताईं कोन निकिरंदासीं हा कन खोले वात पटे असांजी ॻाल्हि गौर सां ॿुधो ही असांजे पीउ जो घर आहे ऐं सॻे चाचे जो बि घर आहे उहो त घर हो जॾहिं तव्हां सभु कुझु ख़तम करे छॾियो आहे त पोइ छाजे लाइ आयूं आहियो असां ख़तम कोन कयो आहे असां पंहिंजा हक़ वठंदासीं कीअं थी आजाणी ॾिसेनि त सही सुकल छेणे जहिड़ो बूथ टंगियूं बीठियूं आहिनि हाणे बूथ छा थी ॾिसो तव्हां में त असांखे पाणी जी गिलास जी बि उमेद कोन्हे का हलो हलो निकिरो वञो परते पंहिंजे भाइरनि खे फोन करे घुरायो हलो हाणे ॿाहिरि वञी आगुर ते बीहो सिंगरी रिढ जहिड़ो बूथ कयूं बीठियूं आहिनि ॾिसो छा थियूं होॾे हली बीहो वञूं था अधी हिन डायणी त मूंखे थधि ॾेई छॾी अथई ऐं अदी मूंसां बि इहा ई हालत आहे मूंखे त हिननि पघर ॾेई छॾिया आहिनि हाणे तूं हीअं कर अदा वारनि जो नंबर मिला हा सही थी जल्दी कर तू छा थी करी
कहिड़ो मूंखे झिड़कीअ बुजो ॾिनो जो मां हिन घर में ॻही कुंवार वठी आयुमि। घर जूं रिलियूं बि मां साफ़ कयां, घर जूं रिलियूं बि मां धोआं, हीअ टंग ते चाढ़े अंदरि सुती पई आहे निभागी कंहिं जाइ जी। हेॾे मां चूड़ा तुंहिंजी क़िस्मत छा करे छा कयां छा करे छा कयां। हा बि मूं मां धोआं, घर जी ॿुहारी बि मां ॾियां, ऐं हीअ वरी कारण खे घर में विहारे वेठी आहे। वाह गाते में लॻी वई आहे बवा। हेॾे छा त गोल मचायो अथव? ॿुधा असांखे हिननि जूं उन ॾींहुं टंगूं भञणियूं हुयूं, ते ॾींहुं हींअर असांजी भेनरुनि खे धिका ॾेई ॿधे घणो कटियो। तूं छा मुंहिंजूं टंगू भञंदे? मां मांधाणी आहियां, मांधाणी। जेकॾहिं फेरो खाधुमि न त सॼो मुल्क लस्सी ॾिसंदे, असली लस्सी। ओ मुंहिंजो मोबी मुड़ुस, तो बि हाजियाणी जी होॾ नाहे ॾिठी, जे होॾ ते चढ़ियसि न त सॼी लोड लाहे छॾींदे। घणो काकड़ो न कयो, न त ज़बान वात में न हूंदव। ओए 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 वात गुची करे बिलोरे करे तो मां धाणी बता नमूनो करी। अलाए कीअं थो मुंहिंजो वात गुची करे बिलो रखे ॾे। जिन खे पंहिंजा मुड़ुस नौकर नज़र था अचनि, उन्हनि जे वात में बिलो रखे ॾे। न हिन असांजा भाइर हिननि जा नौकर। असां जॾहिं घर में हूंदा हुआसीं, शल को टॉल घर में विसरी वञे, मोचड़ा उभा कंदा हुयो। हाणे पंहिंजे घर जो अशर ॾिठो अथव? ॾिसो ॾिसो ॿई ॼणा दोना पटे ॾिसो। इन लाइ तव्हां परेशान न थियो, असां पाण ई सेटिंग कंदियूंसीं। वरी हाणे सेटिंग कंदियूं। तव्हां पहिरियों पंहिंजी सीट त ख़तम कयो, खजीअ जूं जिनड़ियूं। हा हा, असां त खजी जिनड़ियूं आहियूं, बाक़ी तव्हां त हुरू आहियो हुरू। चुप कर, बेटाइम आयल अंधारी। ये रोब असांजे भाइरनि ते कया हूंदव, असां उहे न आहियूं। मां आजाणी आहियां, आजाणी। होॾे ते चढ़ियसि न, तुंहिंजी लोड लाहे छॾींदसि। ऐं मां वरी मांधाणी, जेकॾहिं फेरो खाधुमि त मुल्क लस्सी ॾिसंदी, लस्सी। आया हुआ वीचारा, हिननि जे नज़रे वरतर पेरनि ते किरिया हुया। छा कयो हिननि, या तव्हां छा कयो? हुन ग़रीबनि खे धिका ॾेई त रवानो कयो। असां आयूं आहियूं ॻाल्हाइण लाइ, असां सां ॻाल्हायो। न न, ॿुधायो त सही, असां तव्हां सां छा ॻाल्हायूं? तूं छा ॻाल्हाईंदीअ मोणनि में ॼायल? अम्मा असांखे ॿुधायो त तूं मोणनि में ॼाई हुईं। अरे हेॾे तव्हां असां ॻाल्हायो, तव्हां असांजा मुड़ुस आहियो। हे सॼो मसलो तव्हांजे भाउरनि पैदा कयो आहे, उन्हनि खे मोकिलियो त उन्हनि सां असां ॻाल्हायूं गोॾ ॿधी। अरे अरे, तूं हिते छा थी करी? निकिरी ता विंडो न पटियाई। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।